अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त मां तव्हांजो पंहिंजो राजा गफ़ार असां मौजूदु आहियूं पाकिस्तान जे PTV चैनल ते। असांखे हिते शाहरुख़ खान वठी आया ॾिसूं त उन खां पुछूं था उनजो हाणे ख़ुशी जो कहिड़ो इज़हार आहे। उहो PTV वटि पुॼी वियो आहे। हा शाहरुख़ खान भाई छा हाल आहे? अस्सलाम वालेकुम। अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां ऐं मां बाक़ाइदे उमेदु न हुई पर मां उमेदु कोन हारी इंशाअल्लाह। जी अॼु मां पंहिंजी मंज़िल ते आयो आहियां ऐं जेके बि दोस्त मूंसां मुहबत कंदा, जेके मूंसां सपोर्ट प्यार, जेके नफ़रत कंदा दोस्त, काफ़ी दोस्त आहिनि जेके मूंसां नफ़रत कंदा, अॼु उन सभिनी दोस्तनि खे चवां थो को बि आर्टिस्ट खे घटि वधि न ॻाल्हाए, छो त हीउ प्रोग्राम पिया थींदा आहिनि दुनिया जा दस्तूर। अॼु मां कल्ह मोबाइल ते माना नंढिड़ो आर्टिस्ट मोबाइल ते ठाहींदुमि, हर माण्हू खिलंदो यार ही एडिटिंग करे थो। अॼु मूंखे अलाह सां इज़त ॾिनी आहे। PTV पाकिस्तान जो सुठो चैनल आहे ऐं सरकारी नामी ग्रांड पहिरों चैनल इहो ई आहे एक्टिंग जो। अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां, मूंसां प्रोड्यूसर बि गॾु हूंदा आहिनि ऐं मुंहिंजे ड्रामनि में बि कमु अचां ॾियनि था मूंखे। ड्रामा में सिलेक्ट हीरो कयो अथऊं ऐं सुठा मुंहिंजा प्रोग्राम वरिता अथऊं। अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां दोस्तो। असां सां जेको बि आर्टिस्ट हुजे ईअं न सोचो ग़रीब आहे जो इन हालात सां न फिट आहे, उनसां मुहबत कयो, उनखे सपोर्ट कयो। मुंहिंजो सिर्फ़ु इहो ई चवणु आहे दोस्तो। जीअं त शाहरुख़ खान जो चवणु आहे त अगरि जंहिंखे बि शौक़ु आहे ग़रीब आहे या अमीर आहे उहो पंहिंजो बंदि न करे, उहो वधे अॻियां, कामयाबी करे वधे, कोशिशि करे, छो जो कोशिशि कामयाबी जी कुंजी हूंदी आहे। बेशक।